उस्ताद बुखारी चंद सिटियूं तव्हां पेश कंदुसि। जो क़ौम जी आरे सो जीअंदो रहंदो, जो क़ौम जी आरे उहो जीअंदो रहंदो, जो आम गुज़ारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। इन शेर सां मां साबित अली क्लास 5 खे गुज़ारिश कंदुमि त अची करे तक़रीर पेश करे। बेटा ताली तो बजा। इज्जत वारा उस्ताद साहिबान ऐं प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम। शुरू अल्लाह ताला जे बाबरकत नाले सां जंहिं इन पूरी काइनात ते धर्स पियो आहे। मुंहिंजो नालो साबित अली आहे ऐं आउं 5 तलाक जी शहादत आहियां। मुंहिंजी अॼु जी तकरीर जो मौज़ू सिंध जी सदात ते आहे। इन धरती ते विरहाइण चयो वञे थो। मां जवां थे सिंध जी सदात जी अहम ख़ास निशानी अजरत ते ॻाल्हाईंदसि। अजरत लफ़्ज़ अरबी जे लफ़्ज़ अजरत मातल आहे, जंहिंजी माना आहे नीरो रंग। अजरत सिंध जी सदात जी अहम ख़ास निशानी आहे। तारीख़ ॿुधाए थी त हज़ारें साल पुराणी तहज़ीब सिंधू माथेले जे निशाननि मां अजरत में मिले थो। मोहन जे दरे मां हिकु मुजस्समो मिलियो आहे, जंहिं ते हिकु चादर वेरियल आहे जेका हूबहू अजरत सां मिले थी। उहो बि चयो वञे थो त ॿिन्ही जहाननि जा सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका चादर वेरींदा हुआ उहा अजरत ई हुई। अजरत जी तयारी ऐं शिराई सिंध जो ख़ासि हुनर आहे। अजरत जी तयारी लाइ वॾी महिनत ऐं महारत जी ज़रूरत आहे। अजरत 14 मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री तयारु थिए थी। अजरत सिंध जे लार वारनि शहरनि में तयारु थिए थी। अजरत जी तयारी लाइ हल्थे या फासलनि जो कपिड़ो इस्तेमालु थिए थो। अजरत सिंध जे सदात जी अहम ख़ासि निशानी आहे। अजरत जीअं मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री तयारु थिए थी, ईअं ई ज़िंदगी जे हर मरहले में इस्तेमालु थिए थी। असां सिंधी पंहिंजी मोहबत ऐं अज़मत जो इज़हार अजरत सां कंदा आहियूं। अजरत में महिमान से मान ॾियणो हुजे त उन ते अजरत वेरींदा आहियूं। रूह में आहिनि धमालूं देश जूं, त ही पंहिंजा अञा लहंदा थिए। सिंध अजरत में वई आहे वेरजी, आशिकी जा अंग छेड़ंदा थिए। जी एसएम क्लैपिंग का जाओ, क्लैपिंग तक क्यों ना बेटा नवणी जा तकलीफ है। तू चव न कुछा, तू चव न लुछा, तू चव न कुछा, तू चव न लुछा, तो खां हिकड़ी ॻाल्हि पुछ।